अस्सलाम वालेकुम। लियाकत मीरानी अॼु मोहनजोदड़ो जे दरवाज़े तां हिस्टोरिकल प्लेस जेका 5 ऐं 6000 साल पुरानी आहे। मोहनजोदड़ो जो लोकेशन 28 किलोमीटर लाड़काने खां जेकॾहिं तव्हां ट्रेवल कंदव त होॾां जेको आहे तव्हां खैरपुर वारा जेके आहिनि उहे टंडो मस्तीअ खां बि जेको आहे ओठा चौक खां हेॾे अची सघनि था। हिन पासे ॾांहुं जेकॾहिं तव्हां ईंदव त नसीराबाद आहे, उनखां पोइ बार्डर आहे, उनखां पोइ जेकॾहिं बार्डर वारो रस्तो मोहनजोदड़ो वारो वठंदव त इज़ीली पहुची सघो था। राधण खां बि मेहड़ राधण जेके कराची जा दोस्त अचनि त मेहड़ खां टर्न करे पोइ राधण जे रोड सां जेकॾहिं ईंदा त बि उन्हनि खे जेको आहे इज़ीली थींदो। त मोहनजोदड़ो जे दरवाज़े ते आहियां। अॼु तव्हांखे मोहनजोदड़ो में जे बारे में जेके हिस्ट्रीअ जे बारे में जेतिरी मूंखे ख़बर आहे, पर ओवरऑल जेके उते लोकेशन्स घुमण जा आहिनि जिथे ॿाहिरियां जेके वॾी दिलचस्पीअ सां दुनिया जा माण्हू अचनि था, ॿाहिरि अंग्रेज़ अचनि था, पाकिस्तान मां माण्हू अचनि था, लोकलिटी सिंध में अचनि था, त उन्हनि जे लाइ हिकिड़ी इहो आहे त लाड़काने खां बि ईज़ी रहंदो, बार्डर नसीराबाद खां बि ईज़ी रहंदो। जेकॾहिं टंडो मस्तीअ खां ओठा अचे पोइ तव्हां मोहनजोदड़ो ॾींदो त बि तव्हांखे ईज़ी रहंदो। अचो त मां तव्हांखे जेको आहे मोहनजोदड़ो जो सैर थो करायां। उहे रजिस्ट्रेशन ते वेठा आहिनि जेके हर ईंदड़ सियाह जे लाइ जेके मुफ़्त ठिको ऐं टिकट्स आहिनि उहे उन्हनि खे ॾींदा आहिनि। तव्हांजो नालो छा आहे? ऐं तव्हां मैनेजर साहिबु तव्हांजो? अज़हर अली जेके आहिनि से ॿई हिते वेठा आहिनि। त जीअं जेके महिमान अचनि था या मुसाफ़िर वग़ैरह त उन्हनि खां पोइ टिकट्स वग़ैरह चाहे। हीअ दरवाज़ो जंहिं महिल तव्हां टपी अचो त हीअ पुलिस स्टेशन जी दीवार आहे जेका मोहनजोदड़ो जी सिक्योरिटी जे लाइ या आसपास जे इलाइक़े जी आहे। त उन हेॾां वरी राइट साइड खां हेॾे अचु, राइट साइड खां तव्हां जेकॾहिं टर्न वठंदव त हेॾां जेको आहे राइट साइड ते होटल बि आहे, उते रहाइश जा कमरा बि आहिनि जेके मां तव्हांखे ॾेखारींदुसि। हिन खां पोइ हेॾे म्यूज़ियम जो जेको आहे रस्तो वेंदो आहे। त तव्हांखे हीअ हिते जॾहिं असां वरी टपी आयासीं राइट साइड ते त हीअ म्यूज़ियम ॾांहुं रस्तो वेंदड़ आहे। ऐं हिन पासे ॾांहुं जेको हीअ ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जो जेको तस्वीर लॻी पई आहे तव्हांखे नज़र ईंदी हूंदी त भुट्टो साहिब जी ऐं हुते शाह फैसल ऐं शहनशाह ईरान जो हिकिड़ो ट्रायंगल ठहियलु आहे मीनार, जंहिंमें हिकिड़ी तरफ़ भुट्टे साहिब जी तस्वीर आहे, ॿी तरफ़ जेको आहे सो शहनशाह ईरान जी आहे। ऐं उन खां अलावा ॿिए तरफ़ जेको आहे उहा असांजी हीअ रस्तो जेको आहे उहो वञे थो पियो म्यूज़ियम जी तरफ़। ऐं म्यूज़ियम तव्हांजे हाणे बिल्कुलु असां वेझा आहियूं म्यूज़ियम जे। ऐं म्यूज़ियम में जेके पुराणी शयूं असांजे मोहनजोदड़ो जूं लधियूं वियूं आहिनि खोड़ सारियूं आहिनि जेके मां तव्हांखे जेको आहे सो ॾेखारींदुसि। त हेॾां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो डांद बि ठहियलु आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। इहो बि फोटुनि जे लाइ, ॿारनि जे लाइ ऐं उन लाइ मुनासिबु हूंदो आहे। हीअ असां म्यूज़ियम जी एरिया में जेको अची विया आहियूं। हीअ म्यूज़ियम जी एरिया आहे जिते शॉप्स बि आहिनि, हिस्टोरिकल शयूं जेके मोनोग्राम्स जे हिसाब सां जेके शयूं लधियूं वियूं आहिनि अंदरि उन जी सैम्पलिंग में जेको आहे हिननि इहे शयूं तयारु कयूं आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ मोहनजोदड़ो में म्यूज़ियम जे भरिसां ई हेठां शॉप आहे। हीअ म्यूज़ियम वारो वेठो आहे, नालो छा आहे असांजे शॉप वारा? परवेज़ अली। पाण केरु आहे? सोलंगी आहिनि। त पोइ हेॾे माण्हू अचनि था वक़्त में घुमण फिरण जे लाइ त कुझु तव्हांखे जेको आहे सो इहो आहे इहो खपनि था कुझु शयूं? पोइ हिन जी क़ीमत भला घणी आहे? बादशाह जी। ऐं इहे जेके नचनी आहे ऐं नंढी नचनी 200 जी। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जे रेट्स में जेको आहे सो हीअ उहे शयूं आहिनि जेके असांजे मोहनजोदड़ो मां खोटाई मां लधियूं, पर उनजी सैम्पलिंग जेका करे हीअ जेके सयाह आहिनि यादगार जे तौर ते वठनि था ऐं हिनसे अॻिते वधनि था। भरे सघे थो हितां ईंदे वेंदे हा एंट्री जो रस्तो आहे। चेकिंग वगैरह लाइ ओके। म्यूज़ियम जो मेन स्क्रीन आहे जेका स्टार्ट आहे जीअं डॉक्टर में तव्हां टपी ईंदो त तव्हांखे मेन स्क्रीन हिन नक्शे में सॼी मोहनजोदड़ो जी जेका असां नक्शबंदी कई वई आहे ऐं घर ॾेखारियल आहे, फलाणा दरिया ॾेखारियो आहे, पर हिनखे उहो शहर जेको हुन वक़्तु आबाद हुयो उहो हिते ॾेखारियो वियो आहे। हाणे म्यूज़ियम में जेके शयूं आहिनि उहे वारे वारे सां तव्हांखे ॾेखारींदा।
जीअं त मां पाण मल्हायो आहियां त हीअ ॿेड़ी बि जेका आहे उहा ऐं असांजो तक़रीबन तव्हांखे छा ॿुधायां त हसणवान जेको आहे उहो मोहिंदड़े जे एयरपोर्ट ते जॾहिं बि जहाज़ रनवे ते टेक ऑफ कंदो आहे त असांजे शहर खां जेको आहे मथे थी टपी वेंदो आहे, न मुनखे जहाज़ लॻंदो आहे दरी गेट ते। पर इहो बि मूंखे पंहिंजे वालिद साहिबु ॿुधायो त असांजो जेको ॾाॾो हुयो या उनजा जेके रिश्तेदार हुया उन्हनि मोहिंजोदड़े जी खोटाई कई आहे। त हीअ ॿेड़ी असांजी सकाफ़त, ही उहे लधियल कुझु जानवर, हेॾो बेल गाॾी, हे पाटियूं, हे नंढियूं नंढियूं क़िस्म जूं जेके प्लेटूं काठ जूं टिकर जूं ठहियल आहिनि उहे जेके लधियूं, हिक हिक फोकस करियो ॾेखारींदा शयुनि खे। मां भली न हुजां पर हिननि शयुनि खे फोकस कयो वञे। हिन ते हिस्ट्री लिखी पई आहे त 2500 खां 1100 BC जा जेके आहिनि से हे पोइट्री फ्रॉम हड़ापा जी आहे, उतां उते मेंशन कयो आहे। कुझु शयूं ईअं बि थींदियूं त ॿियनि इलाइक़नि जूं या ॿियनि हिन मिटीअ जा ठहियल थांव इहे बि तव्हां ॾिसी रहिया आहियो, नंढा जानवर, इहे कूनर, इहे गाॾियूं, इहो पुराणो दौरु ऐं अहिड़े क़िस्म जी ट्रांसपोर्टेशन अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से थांव हूंदा हुआ। त इहो जेको आहे सो आहे। हिन में ज्वैलरी बि आहे जेका ठिकर जा हार, पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त हीउ ठिकर जो हार जेको आहे उहो असांखे जेको आहे सो मिलियो आहे। हीअ उनजा कुझु इंफॉर्मेशन आहे। ज्वैलरी ज़ेवरनि जो पुराणा क़िस्म ऐं हीअ ॾिसो जेके आहिनि रंगीन ठिकर जा हार आहिनि जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। अॼु मोहनजोदड़े जे म्यूज़ियम मां अॼु तव्हांखे मां मोहनजोदड़े जो सैर कराईंदुमि। इहे बि ज्वैलरी जा क़िस्म आहिनि जेके पुराणे ज़माने में पाण जहिड़ी ज्वैलरी टाइप हुयूं, जहिड़ा इंस्ट्रूमेंट्स हुया, जहिड़ियूं शयूं हुयूं, उन में इहे अजरक सां गॾु ज्वैलरी जो हिकिड़ो ठहियलु आहे मुजस्मो जेको असां तव्हांखे ॾेखारियूं। इहे वॾा वॾा बर्तन या कोड़ो जंड टाइप शयूं जेके मोहनजोदड़े जे ठोठाई में निकितियूं हुयूं, हुननि जा पर्पज़ सबब कीअं आहिनि, पर ओवरऑल जेके वॾा वॾा इंस्ट्रूमेंट्स मिलिया आहिनि, पोइ उहे कूनर हुजनि, उहे जेके आहिनि से शयूं हुजनि, उहे शयूं जेके आहिनि वॾी क्वांटिटी में जेके हीअ असां वटि मौजूदु आहिनि। हीअ वरी सेक्शन अहिड़ो आहे जिथे माना पुराणनि जानवरनि जा जेके आहिनि से उतां वॾा मिलिया आहिनि, जीअं सूअर जा ॾंद आहिनि, जानवरनि जा हॾा आहिनि, कुझु जानवरनि जा हे ॾंद आहिनि इहो। ऐं हीअ इन जो जेको आहे ओवरऑल जंहिंमहिल खोटाई महिल का तस्वीर थी हुई त इहे हॾनि जी कंडीशन आहे या माण्हुनि जी जेके हॾा आहिनि या ॿियो को आहे जेके दॿिजी विया या जॾहिं तबाह थियो त अहिड़े क़िस्म जी हुई। हेॾो हिकिड़ो इंसान जे ह्यूमन बोन्स जेके आहिनि, इंसानी जिस्म जा जेके हॾा आहिनि उहे बि हुननि जॾहिं ॻोल्हे रहिया त इहा बि अहिड़ी क़िस्म जी हिकिड़ी हिते ठहियलु आहे जेका पई आहे, तव्हां आराम सां ॾिसी सघो था। हीअ शेल ज्वैलरी आहे सिपियुनि मां, जेके दरिया जे वेझे हुजण करे त ज़रूरी यकीन कयो तव्हां त इहो सिपियूं या ॿियूं अहिड़ियूं जेके लवाज़मात निकिरंदा आहिनि दरिया मां या समुंड मां, त हीअ जेका आहे उहे सिपियूं जेके कोड सिपियूं इन्हनि जा इहे क़िस्म बि आहिनि जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। त अहिड़े क़िस्म पाणीअ मां लधियल शयुनि जी कुझु ज्वैलरी बि आहे, कुझु हुननि जा आइटम्स बि आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। हे चीनी आहे ज़ेवर, हे बि आहिनि। हीअ कुझु रांदियूं जंहिंमें शतरंज बि पई आहे जेके तव्हांखे ॾिसण में, हे कुझु मिटीअ जा ठहियल रांदीका जेके आहिनि ॿारनि जे खेॾण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा गोला, ऐं हिननि जा नाला त थोरा हार्ड आहिनि, पर हाणे हीअ शयूं जेके ॾिसनि थियूं थोरा ॿियनि मुंहंनि वारे जानवर जो रांदीको, हीअ ॿिया रांदीका बाल टाइप जेके ॿार हुन महिल खेॾंदा हुआ, हे मिटीअ मां ठहियल जेके आहिनि रांदीका, हे जेको शतरंज जो हिते ॾेखारियो वियो आहे जेको आहे सो हे छको जेको आहे मिटीअ जो को लधो आहे, बकरीअ जी मूर्ति तव्हां उतां मिली आहे, उॾामंदड़ पखियुनि जा कुझु जेके आहिनि उहे मिलिया आहिनि, ऐं भोली जा कुझु जेके आहिनि टॉइज़ भोली टाइप नंढा जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो त इहे बि उतां जेके लधा विया आहिनि। त हीअ आहे रांदीकनि जो सेक्शन हुयो। रांदीकनि जे सेक्शन खां पोइ हीअ कुझु स्टोन्स जेके आहिनि असांखे मुनफ़रद मिलिया आहिनि मोहनजोदड़े जे ॻोल्हे मां, मार्बल पीसिस बि उते हुया, उन खां पोइ कलर स्टोन बिग जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। त इहे उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा यूनिक पथर जेके मोहनजोदड़े जे असांजी खोटाई मां मिलिया आहिनि, जेके असां तव्हांखे मोहनजोदड़े मां म्यूज़ियम मां लाइव रिकॉर्ड करे ऐं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हीअ वरी स्टैम्प्स, मुहरूं जेके अॼुकल्ह जे दौर में
जेके आहिनि ठपा जंहिंखे चऊं था असां या मोहरूं असां उनखे चऊं था, स्टैम्प्स उनखे चऊं था, त मुख़्तलिफ़ क़िस्म जे ख़तनि खे मोकिलण जे लाइ या ॿिए क़िस्म जी जेका ख़तो किताब जे लाइ को अहिड़ा स्टैम्प्स जे अॻु में रिवाजु हूंदो त मुंडनि में हूंदा हुआ, ॿियनि शयुनि में हूंदा हुआ, उन ख़त ते लॻंदा हुआ, पोइ उनजी तस्दीक थींदी ऐं पोस्टेज खे डिस्पेच कयो वेंदो। त हीअ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मोहरूं आहिनि जेके मुंहं जहिड़े सां रिलेटेड खोटाई में शयूं निकितियूं आहिनि। त उन मां इहो आहे त बाबा हे कुझु वॾा ठपा, कुझु नंढा ठपा, इहे जेके आहिनि हिते तव्हां म्यूज़ियम में ॾिसी रहिया आहियो। जेको हाकिम आहे, हीअ बॉक्स नंबर 13 में जेको किंग प्रेस्ट हाकिम आला जेको हुनजो सरबराह हुयो मुंहं जे दड़े जो हुनजे दौर में, उनजी हीअ जेका असां मूर्ति खोटे उन्हनि कढी आहे। कुझु हुन सां ॿियूं शयूं बि आहिनि, पर जेको किंग आहे, प्रेस्ट किंग जेको हाकिम आल आहे, उहो हिन 13 सेक्शन में पियो आहे। जॾहिं बि तव्हां विज़िट करणु अचो त तव्हां आराम सां जेको आहे उन 13 बॉक्स में अची ॾिसी सघो था, जिते तव्हांजो किंग प्रेस्ट जी मूर्ति अवेलेबल आहे। हेठि बि मिलियल आहे हुनजी सैम्पलिंग जे तौर ते, पर हीअ जेको आहे आहे हीअ कुझु वॾा जेके आहिनि उहे दिला, मट, ॿियूं शयूं अहिड़ियूं जेके हिननि जे तौर ते पंहिंजे कतब आणींदा हुआ, त उहो बि तव्हांखे ॾेखारींदा अथव। हीअ शयूं जेके आहिनि उहे अवेलेबल जेके आहिनि उहे हीटर वग़ैरह जा कुझु आहिनि, सैम्पलिंग हीटर बि पिया आहिनि, चिमनियूं पियूं आहिनि, ऐं जेके ॿिया कुझु बर्तन थांव बि आहिनि जेके हेॾो रोही बि पई आहे वॾी जेका ग्रैंड कंदी आहे। अॻे रोहियूं हूंदियूं हुयूं, ऐं उनखां अलावा जेको आहे सो इहे ही शयूं जेके आहिनि मौजूदु आहिनि। हीअ दोस्त बि घुमण आया आहिनि, हिनखे बि थोरो पुछो। साईं किथां आहियो तव्हां प्लीज़? अस्सलाम वालेकुम। किथां जा? रहीमा खान जा। साईं आप भी रहीमा खान से? तो कैसे आपको ख्याल आया कि इधर हम कैडेट कॉलेज है? अच्छा, कैडेट कॉलेज है। तो आपके बच्चे पढ़ते हैं? तो उसके छोड़ने के बाद आपका दिल जरूर कहा होगा कि मुझे देख के। तो वेरी नाइस, वेलकम टू मोहनजोदड़ो। देख लें और फिर आप जाएंगे दूसरों को बताएंगे, तो हो सकता है दूसरे भी आएँ, तो अच्छी बात है। हिते जेको पियो आहे हीअ जेके बर्तन कुझु आहिनि जेके उन दौर जे ज़माने जा हिननि खे मिलिया आहिनि, ऐं कुझु उनजी सैम्पलिंग बि आहे। पर इहे बर्तन जेके आम खाइण जे दौर में खाइण जे लाइ जेके उहे इस्तेमालु थींदा, त हीअ 11 नंबर सेक्शन ते आहे। हेॾा बि कंटिन्यू जेको आहे बर्तन ते भरियल टुकर मिटी वारनि जी, उन ते कुझु सजावट, उन ते कुझु निशान नक्श जेके उन दौर में तव्हां सम्झो जॾहिं 5-6 हज़ार साल पुराणी सकाफ़त हुजे, ऐं उते अहिड़े क़िस्म जी चिटसाली, अहिड़े क़िस्म जा बर्तन, अहिड़े क़िस्म जो वहिंवार ऐं सिस्टम हुजे, त उहो केॾो उन वक़्त में जदीद हूंदो। ऐं असां ई सिंधी जेके आहियूं उहे दुनिया खे फीथे ॾियण वारा ऐं बर्तन ऐं सकाफ़त ऐं सिस्टम जेको उन दौर में एतिरो हुयो, त पोइ हाणे ॾिसो केतिरो हुजणु घुरिजे। पर असांजे हुकुमरान जी तबाही कई आहे असांजा हुकुमरान सॼी सिंध खे मुंहिंजो थोरो करणु था चाहिनि। सो हीअ म्यूज़ियम में जेके शयूं आहिनि उहे तव्हांखे असां इंट्रोड्यूस कराईंदा रहूं। हीअ म्यूज़ियम जे अंदरां हीअ कुझु हथियार जेके उन दौर में जेके आहिनि उहे, या जेके शयूं उन्हनि खे लधियूं आहिनि, उहे कापड़ जूं हुजनि, उहे जेके आहिनि से पितल जूं हुजनि, उहे जेके आहिनि जिस्त जूं हुजनि, त उन में औज़ार बि ॾेखारिया विया आहिनि, ऐं कुझु गिलास जा नमूना बि ॾेखारिया विया आहिनि, ऐं कुझु जेके आहिनि से ॿियूं आहिनि जेके पथर आहिनि या ॾियारी या जेके स्टाइल हुन दौर जा, त उहे बि जेको तव्हां हिते ॾिसी सघो। मूंखे सम्झ में नथो अचे छा आहे बॉक्स नंबर 7 में, पर घर जो कुझु नमूनो ॾेखारियो वियो आहे। त कणिक जेका सड़ियल कणिक जो नमूनो आहे, जेका हिन खां कणिक लधी आहे, उन जे दौर जो अनु जेको आहे, त उहो बि हिते पियो आहे। त उहो बि तव्हां ॾिसी सघो त हीअ उहो कणिक हे जेका उन दौर जी आहे, ऐं उहा हिन खे लधी आहे, त हिते हिनखे म्यूज़ियम में फिक्स कयो आहे। हीअ कुझु उहे शयूं जेके विढ़ण में इस्तेमालु थींदियूं, ब्लेड आहिनि, कुहाड़ियूं आहिनि, उन खां पोइ जेको आहे सो गोला आहिनि, लठियूं आहिनि, भाला आहिनि। त इहे शयूं जेके आहिनि उहे शयूं जेके उन दौर में विढ़ण जे लाइ, हालांकि अमुनी हुजे, पर उन दौर में जॾहिं अहिड़े क़िस्म जो को मामिलो थींदो हूंदो, ऐं पोइ
उहे जॾहिं इस्तेमालु कंदा हूंदा त ज़रूरु आहे जिथे अमुन हूंदो उते शैतानगिरी फितनो जहिड़ा बि हूंदा त इहे शयूं जेके आहिनि उहे बि जेके आहिनि से तव्हां ॾिसी सघो था। हीअ बि ॾेखारींदो बॉक्स नंबर 5 में कुझु बर्तन्स वग़ैरह आहिनि। हीअ आमरी जेका 2200 खां 3500 BC जी जेका आमरी जो जेको आहे इलाइक़ो उन में जेको हिते हिकिड़ो मैप रखियो वियो आहे, सैंपल रखियो वियो आहे ॾेखारण जे लाइ त जीअं हितां ई आमरी खे तव्हां ॾिसी सघो था। प्लीज़ हे कुझु ॿिया बि बर्तन आहिनि ठिकर जा, उहे तव्हां ॾिसी सघो था। हेॾां वरी कोटड़ी जी जो किलो जेको 2500 खां 3500 BC जो जेको आहे त उन में कोटड़ी जो बि जेको आहे जेको इलाइक़ो आहे उनजो हे कयो वियो आहे, नक्शो ठाहियो वियो आहे। हे वरी हिते पथर जे ज़माने जी रहणी करणी उन में सैंपलिंग कई वई आहे त भाउ उन दौर में कीअं जेको आहे सो माण्हू रहंदा हुआ ऐं कीअं स्वान वैली स्टोन एज इम्प्लीमेंट 5 लख साल अॻु में जेका स्वान वैली स्टोन एज इम्प्लीमेंट आहे उन दौर में ॾेखारियो वियो आहे त बाहि कीअं थी ॿारी वञे, पथरनि जी बाहि। सो इहे हिकिड़ी सैंपलिंग आहे। म्यूज़ियम जो जेको हुयो इहो ई विज़िट हो। हाणे तव्हांखे स्टूपा ते वठी हलंदासीं। ॿाहिरि तव्हांखे इहो अछो डांद ॾेखारियोसीं ऐं हाणे जेको आहे कारो हाथी, पर इहे ॿई शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿारनि जे लाइ तमामु अट्रैक्टिव हूंदियूं। जंहिं महिल म्यूज़ियम में निकिरंदो त तव्हांखे ओलह जे तरफ़ां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो हाथी नज़र ईंदो ऐं हिते ॿार शौक़ सां वग़ैरह माण्हू शौक़ सां फ़ोटो कढाईंदा आहिनि। उन खां पोइ हेॾे ॾेखार हीअ जेको आहे होटल आहे जिथे मुसाफ़िरनि खे सर्विसिस ॾेई चांहि पाणी पीआरियो वेंदो आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे सो रेस्ट हाउस आहे जेके सकाफ़त खाते जो आहे ऐं उते तव्हां तक़रीबन उन जी को 2000 आहे रूम जी फ़ी। जेकॾहिं को विज़िटर अचे ऐं राति स्टे करणु चाहे त उन मोटल में होटल में रेस्टोरेंट में ईज़ीली जेको आहे उहो कमिरो वठी ऐं रही सघे थो। उनजी बुकिंग एडवांस हूंदी आहे। ठीकु आहे। म्यूज़ियम मां जॾहिं असां निकिरी ईंदासीं त म्यूज़ियम खां पोइ हेॾे वरी असांजो आहे स्टूपा जेको हिकिड़ो फील्ड जो विज़िटिंग एरिया आहे जेको ज़बरदस्त आहे। उहो हलो त तव्हांखे असां ॾेखारियूं प्लीज़। ही जॾहिं म्यूज़ियम खां तव्हां ॿाहिरि निकिरंदो ऐं त तव्हांखे हिकिड़ो शॉप मिलंदो जेको मोहनजोदड़ो जे मिलियल शयुनि जा डमी सैंपल पिया आहिनि ऐं हीउ नंढिड़ो असांजो जेको आहे ॾोकरी तालुके सां हिन जो तालुक आहे। हीउ हिते रोज़गार कंदो आहे। ऐं पुटु तव्हांजो छा आहे तुंहिंजो? गुलामाबाद। पाण केरु आहे? किथे वेठो आहे? लिटिल मास्को। हा, मशहूरु आहे बलड़ी। तव्हां जेके बि दुनिया में इंटेलेक्चुअल टाइप दोस्त रहनि था, खाबीदो सां वास्तो अथनि या ओवरऑल जेके बि माना सुञाण दोस्त आहिनि उन्हनि खे इहा ज़रूरु ख़बर हूंदी त बलड़ी जी जेका आहे उहा लिटिल मास्को जे तौर ते सुञाती वेंदी आहे, छाकाणि जो उतां खाबीदुर जे लाइ तमामु मज़बूत दोस्त निकिता आहिनि ऐं जंहिंमें साईं अनवर पीरज़ादो तमामु घणो मशहूरु आहे ऐं उहो तमामु हिकिड़ो कॉलमिस्ट डान में ऐं हिकिड़ो पॉलिटिकल ऐं लेफ्ट शाइर लेखक। त हीअ पर हे जेके आहिनि शयूं उहा अॻड़ी जेका आहे उहा उनजी जेकॾहिं मां रिकॉर्डिंग करणु चाहियां या कुझु हुन सां ॻाल्हाइणु चाहियां त पोइ मां अॻे अचर ते तव्हां सां सुबुह जो हिते कंटेक्ट कयां, उनजो पूरो इंटरव्यू मां कंदुसि त उहो कीअं महिनत करे थी। पर उनजो ॾाढो हाईलाइट थियो आहे। पुट हे जेके शयूं आहिनि उहो कहिड़े हिसाब सां? हे त आहे किंग प्रेस्ट, इन जी घणी क़ीमतूं लॻायूं अथव? सर ये असां 200 जो ॾींदा आहियूं। हा, बाक़ी ये सील पैकेट आहे सर। हा, ये मुख़्तलिफ़ जेके सीलूं मथे आहिनि सर ये सभु ये 200 जो पूरो पैकेट आहे। हा, हिन में लैंग्वेज आहे हिन जी ऐं जेके ज़ेवरात पाईंदा हुया हा, उहे बि ये पूरो सेट आहे। इहो वरी 300 में ॾींदा आहियूं। 300 में इहो हूंदो आहे। ये जानकारी आहे। हीअ ॾिसी छॾियो जॾहिं बि तव्हां मोहनजोदड़ो में विज़िट कयो त हिन जूं क़ीमतूं बि तव्हांखे भाऊ ॿुधाए थो ऐं हीअ वॾा जेके आहिनि उहे स्टैम्प्स आहिनि या सैंपल हे सभु उहे शयूं आहिनि जेके ये महिनत कई आहे पत्थर जी। हीअ असां पत्थर मां ठाही आहे। हीअ जेका आहे उहा पत्थर में जेका आहे ऐं हिन जी घणी क़ीमत आहे? सर ये सिर्फ़ु असां 500 रखी अथव। 500 रुपया हिन जी पत्थर मां पाण महिनत करे हिनखे इहो ठाहियो वियो आहे ऐं हीअ 500 रुपए जी आहे। त खोड़ अहिड़ियूं नायाब शयूं जेके तव्हां घर में पंहिंजे डेकोरेशन जे तौर ते पंहिंजे ओताकुनि में रखी सघो था। हीअ कुझु ॿारनि जा रांदीगा आहिनि जेके रंगीन कलरफुल त ॿार जी मॉडल ठाहियो आहे स्टूपा जो जेको मथियों आहे। हा, हे स्टूपा जो जेको मथियों मॉडल आहे ऐं उहो महिनत करे हिननि जेको आहे ठाहियो आहे। स्विमिंग पूल बि ॾिनो आहे सर। वेरी गुड। हा, पूरो हिन जो आहे हिन में ठाहियो। सही। त ज़बरदस्त हिन जो आहे। हिन जी घणी क़ीमत आहे? सर हिन जी वधि में वधि असां 800 रुपया रखी। 800 रुपए वेरी रीज़नेबल। ऐं जेकॾहिं तव्हां अचो था हिते मोहनजोदड़ो में
त हीउ हिननि जो रोज़गारु आहे। ऐं मोहनजोदड़ो जे म्यूज़ियम खां निकिरंदे जंहिंजे स्टूपा ते वेंदो त हीउ नंढिड़ो असांजो वेठो आहे। हिन खां परचेज़ बि करे सघो था ऐं तमामु बहितरीनु शयूं जेके तव्हां पंहिंजे ड्राइंग रूम्स में सजाए सघो था, जेके तमामु भलियूं लॻंदियूं हिस्टोरिकल तौर ते। हीअ असां जेको म्यूज़ियम घुमण खां पोइ छोकिरे सां जेके रांदीका खपाए थो या जेके मोरूं खपाए थो, हाणे असां स्टूपा जी तरफ़ वञी रहिया आहियूं। ऐं हीउ जेको तव्हांखे स्टूपा आहे तव्हांखे परे खां ई नज़र ईंदो हूंदो त स्टूपा जी हिकिड़ी आहे जेका असां हीउ किंग प्रिंस जेको वेलकम थो करे सभिनी विज़िटर्स खे। ऐं कुझु माण्हुनि हुन ते ग़लति तस्वीरूं बि कढियूं हुयूं, पर हीउ असांजो आहे। हाणे तूं आॾो थींदे त पोइ जेको आहे बहितर रिकॉर्डिंग थींदी। हलंदा अचो भली ॾेखारींदो तूं लोकेशन, भली रिकॉर्ड कर हिते बि न ईअं आहे। हीउ मोहनजोदड़ो जो जेको असुलु लोकेशन आहे, जिते असुलु फील्ड ग्राउंड ते जेका आहे, हीअ असां स्टूपा जी तरफ़ मथे वञी रहिया आहियूं। जेको तव्हां ॾिसो था हिन जे हिन पासे में जेके संघात आहिनि, जेके हेॾे मथे बि जेको आहे तव्हांखे सॼी ॾेखारींदासीं लोकेशन जे हिसाब सां। सही ख़ैर में तबियत ठीकु आहे? जेके तव्हां म्यूज़ियम खां पहुची था स्टूपा जो लास्ट स्टेज ऐं कुझु लोकेशन्स हेॾा जेको आहे ओलह में हीउ बाग आहे, वींझण जो जिथे मशहूरु बाग, हे जेको आहे जिथे सिजु लहंदो आहे उते बाग। हीउ एरिया आहे, हे जूणेजन जो ॻोठु आहे, लालबाग जूणे जो। ऐं हेॾां जेको असां हलंदा रहूं हीअं, हे मथे स्टूपा आहे जेको स्टूपा जो ओलह साइड सॼे खे रिकॉर्ड कंदे हलंदो आहे। पहिरीं मूंखे हेॾो ओलह में बाग, उहो लालबाग जूणे जो ॻोठु, हे जेको आहे गवर्नमेंट हाई स्कूल मोहनजोदड़ो, ओ जिते झंडो लॻो पियो आहे पाकिस्तान। इहो जेको आहे सो हेॾां कुझु रेजिडेंस एरिया आहे, पर हेॾां जो जेको ॻोठु इहो नज़र अची रहियो आहे परियां, इहो ॻोठु जेको आहे दुनिया में ओवरऑल मशहूरु आहे, सॼे पाकिस्तान सिंध में मशहूरु आहे बलड़े जी, ऐं जंहिंखे लिटिल मास्को बि चयो वेंदो आहे। ऐं हिन बलड़े जे भरिसां परियां हितां दरिया त नज़र नथो अचे। हीअ कुझु ॿिया बि एरिया आहिनि जेके रेजिडेंशियल एरिया आहिनि, कुझु फोर्सिस जे रहण जा एरिया आहिनि, वास्ट एरिया। उहो डी के एरिया आहे जेको तव्हांखे मां ॿुधायां थो त जिथे क्वार्टर घाट आहे, रेजिडेंस आहे, या उन जेका फोर्सिस आर्मी वग़ैरह जेका बि हुई, त या इन साइड में जेल जेके डी के एरिया चवंदा आहिनि, हेॾो को रेजिडेंस आहे, लोअर कैटेगरीज़ जा जेके माण्हू रहंदा। हिन एरिया जे ओभर में बंदि बि तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, हिते सिंधू दरियाव आहे, बलड़े जी बिल्कुलु भे बलड़े जी आहे। हे उनजे भरिसां जेको आहे सो दरिया वहे थो, ऐं दरिया जे वेझे हुजण जे करे बि माण्हू कुझु किसा ॿुधाईंदा आहिनि त भई दरिया हिनखे पातो ऐं दरिया जो पाणी चढ़ी वियो, त उनजे करे हीअ जेका अचे थी नज़र उहा डी के एरिया आहे जिते माण्हू रहंदा हुआ हिननि जा, ऐं उहे फोर्सिस सां तालुक रखंदा। हितां तव्हां ईज़िली जेका आहिनि स्टूपा खे ॾिसी सघो था। इहो जेको स्टूपा आहे हिन जी वक़्तु ब वक़्तु मरम्मत बि कंदा रहंदा आहिनि, छो जो माण्हू अचनि था, मूवमेंट था, त ज़रूरु हुनखे थोरो सो को नुक़सानु थींदो हूंदो। त सैंपलिंग जे तौर ते हिनजी रिफ्रेशर्स जेको आहे, हे मुजावरनि जा जेके चङा मुड़ुस पंडित हुआ, त उन्हनि जा जेके मुजावरनि जा हुजरा आहिनि, रहाइश आहे। त हीअ स्टूपा जो जेको ओवरऑल आहे बुद्धिस्ट स्टूपा, हीअ अचो त हुननि जी हिस्ट्री बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। त हीअ जेको आहे सो आहे अॼु कुझु विज़िटर्स घटि आहिनि, पर हीअ जेका आहे हे थोरी इंफॉर्मेशन आहे जेका असांजी आहे बुद्धिस्ट स्टूपा। हिनखे वठिजांइ थोरो, इहो हिन जी हिस्ट्री बारे में जेको कुझु लिखियलु आहे। डायरेक्टर जनरल ऑफ एंटीक एंड आर्कोलॉजी, कल्चर टूरिज़म, एंटिक्स। इहो मोहनजोदड़ो जो सैर हुयो जेको तव्हांखे ओवरऑल असां करायो, ऐं अञा बि खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके ॾिसी सघजनि थियूं। पर जॾहिं बि तव्हां मोहनजोदड़े ते अचो त अहिड़े म्यूज़ियम आहे, उन खां पोइ स्टूप आहे, डी के एरिया आहे, ॿियूं कुझु एरियाज़ आहिनि जंहिंमें तव्हां मोहनजोदड़े जी हिस्ट्री ऐं उन जा
जेके खंडरात आहिनि उहे तव्हां इज़ीली ॾिसी सघो था। बाथ वग़ैरह ज़रूरु ॾिसिजो। त अॼु मुंहिंजे दड़े खां लियाकत मीराणी। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजूं क्लिप्स जेके आहिनि उहे बहितर लॻनि थियूं त महिरबानी करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू। अल्लाह हाफ़िज़।